अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलीकार आवां यासर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, PTI के बैट जो निशान वापस मिली हो, पेशावर हाई कोर्ट जो आहे अॼु ॿुधणी हलाई, सुप्रीम कोर्ट में भी अलॻि अलॻि हुई, पर सुप्रीम कोर्ट में PTI वारनि वकीलनि तकड़ तकड़ में जो एप्लीकेशन वापस वठी छॾी, छो जो शायद कोई उम्मीद हुई या ॿुधणी में को वज़न हो त अॼु फ़ैसिलो जेको आहे उहो PTI जे हक़ में अची वियो। इलेक्शन कमीशन खे हुकुम ॾिनो वियो त बाबा तव्हां जेको आहे हिननि जो सर्टिफिकेट बि जेको आहे उहो वेबसाइट ते शाया कयो। जी, सो PTI हाणे बेनिशान न रही, बेनाम त न हुई पर बेनिशान बि न रही। PTI खे बल्लो वापसि मिली वियो। हाणे इलेक्शन कमीशन जेका अणधुरी हिकिड़ो इदारो हुजे थो अणधुरियो, उहो हाणे चए थो असीं अपील कंदासीं सुप्रीम कोर्ट में। माना ॼण PTI ऐं इलेक्शन कमीशन ॿ धुरियूं हुजनि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु जेके आहिनि। भई थींदो आहे न, हिकिड़ो तव्हां फ़ैसिलो करे छॾियो, हाणे अगरि हाई कोर्ट हुनखे ख़तमु करे छॾियो त तव्हां अपीलनि में त न वेंदा आहियो। मिसाली जेके RO ऐं DRO जेके फॉर्म माण्हुनि जा रद्द कंदा आहिनि, अगरि हुनखे ट्रिब्यूनल जेको आहे हाई कोर्ट मां या ट्रिब्यूनल मां हुन उम्मीदवार खे रिलीफ मिली वेंदो आहे त पाण कॾहिं ॿुधो आहे त इलेक्शन कमीशन जेको आहे सुप्रीम कोर्ट में वेंदी आहे, न न साईं असांजा फॉर्म रद्द कया, तव्हां हिनखे रद्द कयो, बहाल न कयो। थींदो ई कोन्हे। भई इलेक्शन कमीशन पंहिंजो हिकिड़ो फ़ैसिलो कयो, ठीकु आहे, हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो करे छॾे। हाणे इलेक्शन कमीशन वञी अपीलूं करे थी, तंहिं मां इलेक्शन कमीशन जे वधीक अणधुरे थियण जो मतिलबु जेको अहसासु आहे उहो अञा नुमायां थिए थो। ख़ैर, त बेनिशान त न रही PTI, बल्लो त मिली वियो। ज़ाहिर बल्ले जो निशान बैलेट पेपर ते अचणु हिकिड़ी तमामु ख़तरे ऐं ख़दशनि जी अलामत आहे। सो हाणे प्लान B, ज़ाहिर हिन प्लान B बि त कुझु थींदो न। प्लान B शायदि पोइ इहो थींदो त भई जेका कोशिशि कजे त जेतिरनि माण्हुनि जा फॉर्म रद्द थी सघनि, पर उहो बि हाणे ट्रिब्यूनल मां बहाल थियनि पिया, थी सघनि था ट्रिब्यूनल मां या सुप्रीम कोर्ट मां। त पोइ इहो आहे त जेका तक में हीअ जेको महीने जी हू थींदी इलेक्शन मुहिम हूंदी, उन में छा छा करे सघिजे थो। मिसाल इहो करे सघिजे थो त जेको बि माण्हू PTI जे उम्मीदवार खे चांहि जी दावत ते या कॉर्नर मीटिंग ते घुराए, उनखे राति जो खंभे वञिजे ऐं हुनखां पोइ हुनखां सची कराइजे त आईंदा अहिड़ो कमु तूं न कंदे, या जेके हुनजा वर्कर हुजनि उन्हनि खे रोकजे, या जेके मिसाल थींदो आहे न त हर पार्टी जा पोलिंग एजेंट हूंदा आहिनि, हर उम्मीदवार जा, त जेके हिननि जा पोलिंग एजेंट हुजनि उहे राति जो ओचितो किथे गुम थी वञनि, वरी ॿिए ॾींहुं हुननि जो पतो पए थी किथे ॿिए हंधि हलिया विया हुआ। सो इहो सभु थी सघे थो। पोइ आख़िर में न वरी बि अगरि वोट पइजी विया त पोइ RTS त आहे। हिन चक्कर में RTS ज़रा RTS त न हूंदो, पोइ अहिड़ो ई कोई फॉर्मेट फॉलो कयो वेंदो जंहिंमें बसि ठपा हणी छॾिबा। न, RTS त छो न हूंदो। ॾिसो न, हू त रैपिड ट्रांसफर अलाए छा रिज़ल्ट ट्रांसमिशन सिस्टम हो, कोन के सूरत में त ऑनलाइन ई थींदो न। ज़ाहिर इहो त तरीक़ो उहो ई रहंदो त सॼा जेके रिज़ल्ट आहिनि उहे इस्लामाबाद में कठा थियनि ऐं पोइ कराची में जिथे बि हुननि जो कठो थियणो आहे, मुंहिंजे ख़्याल इस्लामाबाद में कठा थींदा आहिनि, त उतां पोइ हू रिलीज़ थिए। तरीक़ो त को न को हाणे नालो RTS रखनि था या छा बि रखनि था, पर हिन दफ़े ॾिसूं त PTI हिन जी काउंटर जेको इलेक्शन डे ऐं पोस्ट इलेक्शन जेका रिगिंग थींदी आहे उन लाइ हिननि वटि कहिड़ी रिथाबंदी आहे। ॾिसो न, छा ही हुन ॾींहं ते जीअं ई रिज़ल्ट, ॾिसो न, हिकिड़ो पहिरियों रिज़ल्ट त अनाउंस थींदो आहे पोलिंग स्टेशन ते, जेको सर्टिफिकेट जारी थींदो आहे एजेंटनि जो ॾिनो वेंदो, त छा हू तकड़ तकड़ में को ऑनलाइन वेबसाइट ते रखणु शुरू करे छॾींदा, ही पंहिंजी का पैरेलल काउंटिंग शुरू करे छॾींदा। अच्छा, हींअर त इहो थिए थो त जंहिं ॾींहुं PTI वारा मुल्की सतह ते को डिजिटल एक्टिविटी कनि था त इतफ़ाक़ सां असांजी जेके इंटरनेट सर्विसिस वेही रहनि थियूं। इतफ़ाक़ आहे, हींअर बि हुननि को शायदि फंड रेज़िंग कई पिए थिए इतफ़ाक़ सां। वरी हाणे जॾहिं की सम्झणु इहो खपे त हिन सां PTI खे त को नुक़सानु थिए थो, पर मुल्क खे करोड़े रुपए जो नुक़सानु थिए थो। सॼी दुनिया सां तव्हांजी जेका ऑनलाइन हिते ज़ाहिर कॉल सेंटर्स हूंदा, को वेब डिज़ाइनर्स हूंदा, को सॉफ्टवेयर डिज़ाइनर्स हूंदा, ख़ुदि ही जेको लोकल ऑनलाइन फूड्स सप्लाईज़ ऐं ही जेके ऑनलाइन आहिनि, इहे सभु कमु रुकिजी वञनि था। बहरहाल उहो त हिकिड़ी जुदा बहस आहे। लेकिन अगरि को इलेक्शन वारे ॾींहं ते को अहिड़ी एक्टिविटी PTI शुरू करे छॾी
त पोइ उन ॾींहं ते त ही पूरो इंटरनेट विहारण में ॾुखियो थी पवंदो न, त बाक़ी कमु कीअं हलंदो? सो हिकिड़ो मुश्किल करे छॾी आहे बल्ले जो निशान बहाल थियणु ही काफ़ी मुश्किल पैदा कंदो। ज़ाहिर आहे जेको ॾाढो ऐं मुश्किल जो आसान हल त इहो आहे त इलेक्शन न थिए, लेकिन अहिड़ो हाणे करणु ॾुखियो आहे। हल त इहो आहे हिननि लाइ जिन्हनि खे बल्ले खां परेशानी आहे, लेकिन इलेक्शन खे किथे खणी वञनि? सुप्रीम कोर्ट जो हुकुम थियल आहे त पोइ हीअ सॼा कष्ट कटणा पवंदा रोकण लाइ। अच्छा बिलावल साहब, त जेको कल्ह माना जीअं तव्हां ॻाल्हि कई त इलेक्शन जेके आहिनि उहे थियनि था या नथा, ख़ैर थींदा। बिलावल साहब जेका कल्ह ॻाल्हि कई त नवाज़ शरीफ़ साहब जे ईअं घर वेहण खां महसूसु थिए थो त माना उनखे का पतो आहे, या माण्हू ईअं अफ़वाहूं हलाइनि पिया त उनखे का पतो आहे इलेक्शन थियणी ई न आहे। न, हाणे त नवाज़ लीग ऐलान कयो आहे न त 17 तारीख़ खां नवाज़ शरीफ़ इलेक्शन मुहिम ऐलान। ॾिसो, इलेक्शन खे न थियण वारी ॻाल्हि जो कानूनी को रस्तो कोन्हे। बाक़ी त हाणे मुल्क में जेको वणे करे वठो, सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खां पोइ, क्लियर इंस्ट्रक्शन्स खां पोइ, ऐं सुप्रीम कोर्ट बि पाण पंहिंजे मुंहुं फ़ैसिलो कोन कयो आहे, इलेक्शन कमीशन खां लिखाराए वरितो अथनि, सदर पाकिस्तान खां लिखाराए वरितो अथनि। इन खां पोइ कानूनी रस्तो न आहे। लेकिन हाणे उहो त ख़ैर असांजे मुल्क कुझु बि थी सघे थो। त आउं इहो सम्झां थो त इहो जेको बार बार इहो शोशो छॾियो वञे थो त इलेक्शन नथी थिए, उनजो मक़सदु इहो ई आहे त माण्हू इन ई तज़ब्बुब में रहनि, मुहिम बि घटि हले। हाणे ही हिकिड़ी क्रिकेट शुरू करे छॾींदा, हाणे क्रिकेट जो एॾो वॾो हिते तूफ़ान खड़ो कंदा, जेका लोकल क्रिकेट थींदी, जो माण्हुनि खे सियासत, इलेक्शन फेयर थिए पई न पई थिए, हिन खां वधीक इहा परेशानी हूंदी त हू फलाणे मलिक केतिरो स्कोर कयो, ऐं बाबर केतिरो स्कोर कयो, ऐं फलाणे केतिरो स्कोर कयो। त हीअ सभु टैक्टिक्स जेके आहिनि, इलेक्शन ते माण्हुनि जो मुकमल ध्यानु न रहे, त जीअं असां वटि ढाका डेमोक्रेसी जारी रहे। अच्छा, पर पोइ हिननि वटि छा महीने जे अंदरि छा आहे स्ट्रेटजी पीपल्स पार्टी PMLN वटि? अगरि बल्ले जो निशान बि बहाल थी वियो आहे त बसि टोटली रिलायंट ऑन गैबी मदद खे उहा बसि मिलंदी। ॾिसो, पीपल्स पार्टी खे सिंध में या ॿियनि हंधनि ते ज़ाहिर आहे, ॿिनि शयुनि ते अगरि पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ो हूंदो त हुननि जा उम्मीदवार सघारा आहिनि, कॉन्स्टिट्यूंसी मैनेजमेंट आहे, हुननि वटि रिसोर्सिस ऐं वसीला आहिनि, सिंध जी हद ताईं, ऐं गैबी मदद। ठीकु आहे, नवाज़ लीग खे बि वसीला, रिसोर्सिस, कॉन्स्टिट्यूंसी मैनेजमेंट ऐं गैबी मदद। ॿियो त हाणे पॉपुलर वोट जेको आहे, इहा ॻाल्हि आउं तमामु एहतियात सां ई कयां पियो, मूंखे ख़बर न आहे, मे बी आउं ग़लति हुजां, पर आउं सम्झां थो त जिथे जिथे बि पाकिस्तान जी कॉन्स्टिट्यूंसीज़ में, ख़ासि तौर ते जेके शहरी ऐं नीम शहरी इलाइक़ा आहिनि पाकिस्तान जा, जिथे जिथे बि बल्ले जो पोलिंग बैलेट पेपर ते निशान मौजूदु आहे न, उते उम्मीदवारनि खे थोरो एहतियात ऐं थोरी हिमत सां कमु वठिणो पवंदो। इहा का ख़ामोश माण्हू इहो को रिएक्शन में बल्ले खे सो पंजाब ऐं सेंट्रल पंजाब ऐं हीअ त बिल्कुलु कराची शहर आहे, KP आहे, इहो लेकिन इन खां अलावा बि मिसाल इंटीरियर सिंध में बि त कई शहरी इलाइक़ा आहिनि न, मूंखे ख़बर न आहे उते PTI जा उम्मीदवार आहिनि न आहिनि, पर जिथे बल्ले जो निशान हूंदो उते थोरो उम्मीदवारनि खे थोरो वधीक अलर्ट थियणो पवंदो जेके ॿिया उम्मीदवार हूंदा। अच्छा, ॿियो इन सां वरी त हिकिड़ो थोरो ॿियो बि त असरु अची सघे थो न, ज़ाहिर PTI अगरि जे बल्ले जो निशान हूंदो त वञा न मारे बि कुझु माण्हू त खटी ईंदा न इवेंचुअली। पार्टी हिकिड़ी रिप्रेज़ेंटेशन जेका आहे उहा मौजूदु हूंदी, अगरि कुझु रोके सोके बि अगरि खटी अचनि त पहिरियां त इहो हो न त आज़ादु उम्मीदवारनि खे जाॾे फेराइजे, हाणे उहा ॻाल्हि बि मुश्किल पई। जी, उहा ॻाल्हि त वॾी मुश्किल। मां अर्ज़ु कयां पियो त हीउ जेको बल्लो बहाल थियो आहे, ॾिसो सुप्रीम कोर्ट मां बि अगरि बहाल रहे थो, प्रोबेबली मां बहाल ई घणो इम्कान इहो ई आहे, लेकिन बहरहाल अदालत सगोरी जो इलेक्शन कमीशन पूरो ज़ोर हणे पई त PTI खे ॿाहिरि रखे, अणधुरी आहे न इलेक्शन कमीशन। ॾिसो, ख़ुदि इलेक्शन जे ॾींहुं हिन ते अचूं था, पर हू जेकी ॻाल्हि कईसीं पे त ॾिसो, जिथे DRO जेको आहे उहो डिप्टी कमिश्नर हुजे, उते तव्हां फेयर इलेक्शन जी कीअं तवका करे सघो था? ज़ाहिर DC जेको आहे शरीफ़ माण्हू, उहिदे ते जेको बि हुजे, अंग्रेज़नि जे दौर खां वठी हाणोके डिप्टी कमिश्नर जी ॻाल्हि, अंग्रेज़ दौर खां वठी जेको सरकार बहादुर चवंदी, डिप्टी कमिश्नर त उहो ई कंदो। त इहो सिर्फ़ु हिननि वटि इहो आहे जेको PTI वारा करे सघनि पिया त जेको पोलिंग स्टेशन तां हुननि खे रिज़ल्ट मिले थो, उहो केतिरो जल्दी हू हुनखे पब्लिसाइज़ करे सघनि था,
ऐं माण्हू केतिरो ओवरवेलमिंगली तमामु वॾी घणाई में अगरि निकिरी करे वोट ॾियनि था, इहो सभु अगरि ते मुनहसरु आहे मामिलो। लेकिन जेका तव्हां ॻाल्हि पे कई त कॉलर वठी रुगो छो। अच्छा। शेख अली नवाज़ सिंधी कराची मां। जी शेख साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम यासर बात तव्हांखे बाबा काज़ी साहब खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजो सुवाल इहो आहे हुकुमराननि खां, ख़ासि करे सिंध जे हुकुमराननि खां, त छा तव्हांजी सिंध में रिट आहे, को कानून आहे? कंदकोट, कश्मीर, पूरो सिंध जेको आहे बदअमीनी में ॿरी पियो आहे। छा ही अखियुनि ते पटियूं ॿधी वेठा आहिनि, हिनखे कुझु बि नज़र नथो अचे? छा आसिफ साहब खे या बिलावल भुट्टे साहब खे कुझु नज़र नथो अचे? असांजा सिंधी चैनल वेही ॾिसनि त सिंध में केॾियूं ज़्यादतियूं आहिनि। जी शेख साहब, आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी त हींअर पावर में कोन्हनि। इहा ॻाल्हि तव्हां 3 महीना पहिरीं चयो आहे, 2 महीना पहिरीं, या हाणे इलेक्शन थी वञे, अगरि पीपल्स पार्टी अचे त पोइ चई वठिजो, हीअं त हू पावर में न आहिनि। ॾिसो, पंहिंजी ॻाल्हि बि मां सवाल जेको त आज़ादु उम्मीदवार वारो जेको फॉर्मेट हुयो उहो त माना हाणे तितर बितर थी वियो न। उहो फॉर्मेट तितर बितर थी वियो। ॾिसो न, अगरि त जेका हिकिड़ा फॉर्मूला हुआ न, मुख़्तलिफ़ फॉर्मूला हुआ, जेसिताईं ही सफ़ा निशान गुम करण ही ॻाल्हियूं न थियूं पिए त चयो पियो त भई अगरि आख़िर में वर्स्ट टू वर्स्ट छा थींदो, अगरि PTI खे ही कटेल करे, ट्रिम करे 20-22 सीटनि ते 25 सीटनि ताईं किथे अची बीहारे छॾीनि था, ठीकु आहे, 20-25 MNA पिया गोड़ कनि क़ौमी असेंबली में, ऐं उन्हनि खे पोइ उते आहिस्ते आहिस्ते उन्हनि मां अक्सर खे थधो करे वठिबो, पोइ बाक़ी 15 बचंदा, भले पिया गोड़ कनि। वरी हिकिड़ी थ्योरी इहा हुई त न, अगरि थोरो अञा सवायो आहे मामिलो त भला KP हुकूमत बि ॾिजे ऐं हलो 40 सीटूं क़ौमी असेंबली में ॾिजनि, पर उहो थोरो आउं सम्झां त रिआयत थी वेंदी PTI सां, एतिरी शायदि इजाज़त न ॾियनि। लेकिन जीअं मूं अर्ज़ु कयो न त कीअं मैनेज कनि था PTI वारा, ऐं PTI जो जेको ख़ामोश जेको सपोर्ट आहे, उहो वोट बैंक कीअं रिस्पॉन्ड थो करे, दिस ऑल डिपेंड्स ऑन दैट, रिस्पॉन्ड कीअं थो करे। अगरि ईंदड़ गवर्नमेंट में अगरि हू अहिड़ी शख़्सियत हूंदी आहे न यासिर, अक्सर मिसाल तव्हांखे ॾींदो आहियां त कराची में लंडन वारी MQM जे उरूज ते जॾहिं हुनजे नाले खां माण्हू इहे ॾकंदा हुआ, अज़ीज़ाबाद जेको अल्ताफ़ जो घर हो, उन तक मां ख़ामोशी सां माण्हू को 40,000 वोट जेको आहे उहो बल्ले खणी हलिया विया। जी हा, त ख़ामोश अक्सरियत पोइ जॾहिं पंहिंजी ते लहे थी त घणो कुझु करे वञे थी। मुज़फ़र गाॾाई डोकरी मां। जी गाॾाई साहब, छा चवणु चाहींदा? हा सर, मुंहिंजो काज़ी साहब खां सुवालु आहे, जीअं काज़ी साहब जिन हाणे सवेल ॻाल्हि कई त पंहिंजो डिप्टी कमिश्नर साहब जेकर RO या GRO थियनि था त इहा फेयर इलेक्शन कीअं थी सघे थी, ठीकु आहे। पोइ जेकर ही तब्दीली जो जेको ख़्वाबु आहे त पोइ छा इहो हिन मुल्क में साबित थी सघे थो? अच्छा, ठीकु आहे साईं। तब्दीली जो ख़्वाबु कंहिंजो आहे साईं? गारी साहब, अगरि तब्दीली जो ख़्वाबु पाकिस्तान जी अवाम जी अक्सरियत जो हूंदो, ऐं तब्दीली खे तव्हां सिर्फ़ु क़ासिम जे अब्बास सां या PTI सां छो था जोड़े छॾियो? तब्दीली जा ख़्वाहिशमंद त तमामु घणा आहिनि माण्हू, या असां वटि जीअं थिए भई तब्दीली अचणु खपे त माण्हू जंदाड़े रही त क़ासिम जे अब्बा जी ॻाल्हि थिए पई, पर त उहा तब्दीली जेसिताईं पाकिस्तान जे वोटरनि जी अक्सरियत न चाहींदी तेसिताईं ख़्वाब ई रहंदो। सभु मेजोरिटी तव्हां जी ॻाल्हि कई त ख़ामोश वोटर जेको आहे उहो ज़ाहिर एग्ज़ाम्पल्स असां वटि पाकिस्तान में मौजूदु आहिनि। अगरि अहिड़ो का सिचुएशन बीहे बि थी त रिज़ल्टिंग जेका बि सूरत हाल बीहंदी उन खां पोइ उन में त वॾी ख़ौफ़नाक सूरत हाल पोइ असां वटि पाकिस्तान में जॾहिं अहिड़ी का रिज़ल्टिंग सिचुएशन आई आहे त हा, अगरि अहिड़ो को रिज़ल्ट अचे थो ऐं अवाम सफ़ा पंहिंजी मञराइण ते लही अचे थो त पोइ ॿ शयूं थींदियूं आहिनि। तारीख़ इहो ॿुधाए थी, पाकिस्तान में बि ऐं दुनिया जी तारीख़ इहो ॿुधाए थी, 2 तरीक़ा हुजनि था। हिकिड़ो इहो आहे त पोइ उन राय खे बि तमामु ताक़त सां कुचले छॾिबो आहे, जी हा, या पोइ जेके ताक़तवर धुरियूं हूंदियूं आहिनि हू मसलहतनि अवाम जी ख़्वाहिश ते कुझु पोइते हटनि थियूं। मिसाल पाण इजिप्ट में ॾिठो, जी हा,
हाणे उते हिकिड़ो ॿिए क़िस्म जो मामिलो थियो जेको अल तहरीर चौक ते थियो ऐं उते ज़रा रेवोल्यूशन थियो उन ॿार हुस्नी मुबारक जे ख़िलाफ़ रोडनि त ते उन ते हिकिड़ो वक़्ती रिलीफ त ॾिनो वियो न इजिप्ट जे माण्हुनि जी ख़्वाहिशनि मूजिबि इस्लामिक जेको इस्लामिक ब्रदरहुड जो मुस्लिम ब्रदरहुड जो हू जेको मुर्सी हुस्नी मुबारक न हुस्नी मुबारक खे हटाए पोइ इलेक्शन कराया विया ऐं मुर्सी खटे आयो मुर्सी खटी आहे मुर्सी खे 2 सालनि खां पोइ फारिग कयो वरी हुस्नी मुबारक जो पार्ट 2 शुरू थी वियो इजिप्ट में सिसी अची त वक़्ती तौर ते अवाम जी जेका शइ हुजे थी उनखे हिकिड़ी हवा बि कढबी आहे त ठीकु आहे साल 2 साल हुननि खे इजिप्ट जे माण्हुनि खे ख़ुशफ़हमी थी पई त हुननि वटि जमहूरियत अची वई आहे पोइ मुर्सी फारिग थियो वरी सिसी त हुस्नी मुबारक पार्ट 2 शुरू थी वियो आहे इजिप्ट में त जेको तव्हां ॻाल्हि पिया कयो त हिकिड़ी ग़ैर मामूली अगरि माण्हुनि हिते पाकिस्तान में बि कुझु कयो त 2 ई रिज़ल्ट निकिरंदा आहिनि दुनिया जी हिस्ट्री इहा ॿुधाए थी या कुचले छॾियो कुचलण जी कोशिशि कयो या पोइ वक़्ती तौर ते हुननि खे थोरो हवा निकिरण ॾियो गुबारे मां हिकिड़ो सवाल पोलिंग डे ते पाण वटि सिंध में त ज़ाहिर रिज़ल्ट चेंज थींदी असां ॾिठा आहिनि माज़ी में त ॾींहुं राति जो माना ईअं अचानक सां ई वॾा रिज़ल्ट चेंज थी वेंदा आहिनि इहा ई ॻाल्हि पंजाब ऐं केपी में थी वेंदी ईअं मूं गुज़ारिश में कई न त छा हुनजी जेका इलेक्शन जी डे जी मैनेजमेंट आहे हू चइबो आहे इलेक्शनरी सियासत वारा चवंदा आहिनि त 40% इलेक्शन विढ़बी आहे इलेक्शन जे ॾींहं खां अॻु यस यानी 3 महीना अॻु इलेक्शन मुहिम हले थी त 2 महीना 29 ॾींहं जी जेका इलेक्शन मुहिम आहे इलेक्शन आहे उहा आहे 40%। 60% जेका इलेक्शन आहे उहा इलेक्शन वारे 24 कलाक जे अंदरि आहे यानी सुबुह खां वठी इलेक्शन जो नतीजो हासिलु करण ताईं त 60% इलेक्शन थींदी इलेक्शन डे ते आहे उहा कीअं मैनेज था कनि इंडिविजुअली बि ही कीअं था मैनेज कनि ऐं हिननि जी पार्टी कीअं मैनेज थी करे मिसाल हिकिड़े तक में हूंदा त वधीक आहिनि पर मिसाल ईअं सम्झण लाइ त 100 पोलिंग स्टेशन आहिनि ठीकु आहे हाणे अगरि हीअ जेके शहरी इलाइक़नि में आहे अगरि हुते रिज़ल्ट ही वठण में कामयाबु थी वञनि ऐं 100 मां 70 ते 80 ते माना ओवरवेलमिंगली ॻाल्हि पियो कयां न तमामु हिकिड़ी 60 70 80 ते मिसाल PTI वारनि वटि हू हुजनि लिखत में सर्टिफिकेट त हू पोलिंग स्टेशनूं खटे विया आहिनि हेतिरे मार्जिन सां वॾे मार्जिन सां ऐं हू वेबसाइट ते अची वञनि शयूं त पोइ हू जेको गॾियल फिगर चेंज करण वारा सोचींदा हूंदा त यार हाणे हीउ थोरो सवायो थी वेंदो ऐं उहो बि पंजाब ऐं KP में सिंध में यू आर राइट हिते त जेको वणे करे वठे सिंध ऐं बलूचिस्तान जी ख़ैर आहे उते थोरो ॾुखियो थींदो नामुमकिन उते बि कोन्हे ज़ाहिर आहे हाणे ॾुखियो थो चङा आख़िर में चइबो आहे न सही अदालतनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि हाणे अदालतनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि वञूं जी हा ख़ान खे चवंदो 4 हल्के खोल दो 4 हल्के खोल दो पोइ वरी 4 हल्के खोल दो अच्छा भई इलेक्शन कैंपेन जेका ज़ाहिर आहे इलेक्शन कैंपेन त असां वटि कहिड़ी जहिड़ी तेड़ी हले थी पई पर जेके इताद ठहनि था टुटनि था MQM जो कल्ह ॻाल्हियूं अचनि पियूं इताद ठही वियो आहे मतिलबु हू ठही वियो आहे सीट एडजस्टमेंट थी वई आहे वरी अॼु चवनि था त न NA 242 ते का एडजस्टमेंट न थी आहे मुस्तफ़ा कमाल बीहंदो शहबाज शरीफ़ जे अगेंस्ट इहा मूंखे ॻाल्हि पाण सम्झ न आई ऐं अञा बि सम्झां थो त ही का ॿी ॻाल्हि आहे जंहिं ते अटकियल आहिनि शहबाज शरीफ़ सां गॾु हिननि खे सुभाणे क़ौमी वफ़ाक़ी हुकूमत में वेहणो आहे MQM खे हू हिकिड़े तक ते कंहिंजे चवण ते कनि पिया मूं ख़बर सम्झ में न पई अचे मूं सम्झ में अचे पई पर हू चई नथो सघिजे माण्हू त हिकिड़े तक ही एडजस्टमेंट थी वेंदी कुझु शयूं घुरंदा हूंदा MQM वारा ज़ाहिर आहे ऐं को ॿी ॻाल्हि बि मूं सम्झो पियो त हू इहो चाहिनि पिया त भई घटि में घटि शहबाज शरीफ़ वारा अचनि लड़ी अचनि अची बि विया पर हीअ MQM जो स्टाइल आहे त हू जेका शइ ॾियणी बि हूंदी आहे हू एॾियूं इलाज मिथनि खां पोइ ॾींदा आहिनि त असां तव्हांखे जेको आहे कोहिनूर जो हीरो ॾियूं पिया उहो स्टाइल आहे MQM जो मुंहिंजो ख़्यालु आहे त मञी वठंदा नवाज़ शरीफ़ साहिबु अहल थी विया बिलावल साहिबु इहा ॻाल्हि कई हुई त माना बैलेंसिंग हिकिड़ो एडजस्टमेंट हिकिड़ी माना तजियो ॾिनो हुयो अॼु भले जो निशान बि वापसि मिली वियो ख़ान साहिब जा पंहिंजा त हालांकि अञा ताईं न आयल आहिनि ॿिन्ही पासनि मां लाहौर मां बि उन्हनि जा जेके आहिनि उहे रिजेक्ट कया विया आहिनि फॉर्म्स मियां वाली मां बि रिजेक्ट कया विया आहिनि ख़बर न आहे उन्हनि जो रिज़ल्ट छा थो अचे अॻिते निकिरे थो न निकितो निकिरे पर हिकिड़ो सुवालु ज़हन में अचे थो त मियां नवाज़ शरीफ़ साहिबु चोथों चकर प्राइम मिनिस्टर थींदा माना एक्सेप्टेंस अची वई आहे ॾिसो जेका हू ॻाल्हि आहे त नवाज़ शरीफ़ अहल थींदो त पोइ क़ासिम जो अब्बा बि अहल थींदो जेको बिलावल साहिब वारी ॻाल्हि तव्हां कयो पिया हू अञा ॾिसणी आहे बाक़ी त हू ॻाल्हि सही साबित थिए थी नथी थिए
हुनखे छॾण जो को इरादो कोन्हे, इहो त तइ थी वियो। कल्ह वरी हुनखे ॿियनि 9 मई जे ॿियनि केसिस में बि इम्प्लीकेट इमरान ख़ान कयो वियो आहे। फ़िलहालु हुनजी आज़ादी त मुमकिन नाहे, पर छा हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट मां इलेक्शन विढ़ण जी उनखे अहल करार ॾिनो वञे थो या नथो ॾिनो वञे, इहो तजियो अञा सही या ग़लति साबित थियण में अञा टाइम आहे। बिलावल साहब ॾिसूं अञा कॉलर सां गॾु ख़ैर मोहम्मद मशहूरी घोटकी मां। जी मशहूरी साहब, छा चवणु चाहींदा? सर अली साहब खां इहा हिकिड़ो रिक्वेस्ट असां कयूं था त अली साहब खां इहो चवंदासीं, अली साहब जेके अॼुकल्ह इलेक्शन जो माहौल हले थो, इन्वायरमेंट हले थो, त इन इलेक्शन दौरान कुझु असांजा इलाइक़नि जा जेके सहाफ़ी हज़रात आहिनि या कुझु असांजे सराउंडिंग में जेके आहिनि, त उहे सहाफ़त करण बजाए वॾेरनि जी वाठगिरी ऐं उन्हनि जूं पोस्टां पेड कॉन्टेक्ट थी करे ईअं माना फील पिया कराइनि त माना उन्हनि जा को ख़रीद कयल हुजनि। छा इदारे जे तरफ़ां को स्ट्रेटजी हूंदी आहे बसि उन्हनि खे अलाउड आहे बाबा तव्हां भले कैंपेन हलायो? ठीकु आहे साईं। बेबी कॉलर सनाउल्ला राजपर टरी मीरबामा। जी राजपर साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर काज़ी साहब खां अॼु मुंहिंजो इहो सुवाल आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा पाण नथा पुॼी सघनि, पोइ इन जे करे उन्हनि पोलिंग जी थोरी मटा सटा कई आहे। जिते जिते जीडीए जे पोलिंग जी घणी अक्सरियत आहे, जिते जिते जीडीए जा घणा वोट आहिनि, उहे पोलिंगूं हिननि चेंज कराए 2-2, 4-4 किलोमीटर परे परे रखायूं वयूं आहिनि पोलिंगूं जी आरओस जे डीआरओस जे हथां। पोइ उन्हनि पोलिंग जी मटा सटा कई आहे। इन्हनि ते त थोरो गौर करनि, न त थोरो ॻाल्हाइनि। ठीकु आहे साईं। मशहूरी साहब, हिकिड़ो जेको साफ़ी हूंदो आहे उहो बि हिकिड़ो हिन ई माशरे जो इन ई जो फ़र्द हूंदो आहे ऐं हुन तक जो बि हिकिड़ो वोटर हूंदो आहे। हुनजी ज़ाती हैसियत में मिसाल जॾहिं ही सोशल मीडिया न बि हो त बि हू लाज़मी कंहिं न कंहिंखे वञी वोट ॾींदो हूंदो, पर उहो हुनजो ज़ाती अमल सदबो हो। तंहिंजे करे इदारो जेको प्रोफेशनल इदारो हूंदो कॾहिं पंहिंजे रिपोर्टरनि खे या उनखे न चवंदो तव्हांखे फलाणे खे वोट ॾियणो आहे या न ॾियणो आहे, हुनजी मर्ज़ी आहे। हुनजा घरवारा बि कंहिं न कंहिंखे वोट ॾींदा हुनजा। थी सघंदो हुन ज़माने में बि थींदो हो इहो, जॾहिं ही सोशल मीडिया न हुई त रिपोर्टर वञी पंहिंजे मिटनि माइटनि खे चवंदा न यार हू भलो माण्हू आहे, हुनखे वोट ॾियो। छाकाणि साफ़ी हूंदो आहे त थोरी घणी हुनजी हिकिड़ी हैसियत बि ठही वेंदी आहे पंहिंजे पाड़े में, माइटनि में, गिरदो नवाह में, त 50-100 वोट हुनजे असर में अची वेंदा। इहो हाणे जेको जहान ठही वियो आहे त इहो सोशल मीडिया ते जेको थींदो, छाकाणि अख़बारनि ऐं टीवी में त इहो कोन घणे भाॻे न करणु ॾिबो आहे, त आउं सम्झां थो त इहो हिकिड़े सहाफ़ी खे न करणु खपे। ऐं नथो चवां त हू पंहिंजी पसंदि नापसंदि न रखे त भई मूंखे फलाणे खे वोट ॾियणो, पर हीअ जेके वञी बंगलनि जा नौकर थियनि था सहाफ़ी, पोइ सहाफ़ी बि सॾाइनि था, पोइ पंहिंजे पाण खे सहाफ़ी बि सॾाइनि था, त उन्हनि खे त शर्म अचणु खपे। भई हिकिड़ो कमु करे वठनि या सियासतदान थियनि या ॾिसो ॻाल्हि इहा आहे त बंगलनि जी नौकिरी करण सां उहो सियासतदान बि त कोन था थियनि, नथो थिए। या त सियासतदान थियण त ॿी ॻाल्हि आहे, पर जॾहिं तव्हां सहाफ़ी आहियो त पोइ बंगलनि जा ऐं कंहिंजा बि नौकिरी करणु ऐं हुननि लाइ स्टेटस रखणु त फलाणो तमामु भलो आहे, फलाणे खे वोट, इहो आउं सम्झां थो त इहो सहाफ़ी खे त इहो न करणु खपे। ऐं लेकिन हू चइबो आहे त सही, हाणे हिकिड़ो पर्सनल मतिलबु सहाफ़ी कंहिं बि इदारे में हू हुन डिसिप्लिन में ओसि ताईं आहे जेसि ताईं हुन टीवी में, अख़बार में, रेडियो में हुनजी का शइ ग़लति नथी छपिजे। बाक़ी मिसाल को साहब रिपोर्टर पंहिंजी घरवारी सां नथो ठहे, मिसाल हू ग़लति बि हुजे, मिसाल चवां पियो, मज़ाक न पियो चवां, त छा को इदारो एडिटर या अख़बार टीवी जो डायरेक्टर न्यूज़ उनखे चई सघे थो त यार तूं पंहिंजी घरवारी सां ठही हल? जो ज़ाती मामिलो आहे, ज़ाहिर आहे। सो इहे पॉलिटिकल चॉइसिस रखणु इहो जो ज़ाती मामिलो आहे, उन जे बारे में धुर थी अचणु इहो ग़लति आहे। ऐं बंगलनि जी नौकिरी करणु त शर्म जोगी ॻाल्हि आहे। ॿियो साईं के राजपर साहब सनाउल्ला राजपर साहब, राजपर साहब पोलिंगनि वारी जेके ॻाल्हि कयो पिया, हीअ जेके तकबंदियूं थियूं हुयूं इहो पुराणी ॻाल्हि थी वई। हाणे हुन तकबंदियुनि ते कई एतिराज़ बि हुआ, पर सुप्रीम कोर्ट चयो त फ़िलहालु त हिन एतिराज़नि खे नथा ॿुधी सघूं। उहे तकबंदियूं आहिनि, उहो त हाणे पुराणी ॻाल्हि थी वई आहे। नई अॼु त पोलिंग स्टेशन कोन, पोलिंग बूथ चेंज न थिया आहिनि स्टेशन, इहा पुराणी ॻाल्हि थी। डिलिमिटेशन ज़ाहिर पूरी थी वई आहे, सभु कुझु ख़तमु थी वियो आहे। अॼु परवेज़ या ही पोलिंग स्टेशन वरी बाद जी ॻाल्हि हुजे थी, पोलिंग स्टेशन ठाहिण बाद जी ॻाल्हि हुजे थी, ठीकु आहे। हा पोइ सही, उहो त तव्हां कंप्लेन करे सघो था, पर कंप्लेन कंहिंखे कंदो? DC साहिब खे अलाह करे ॿुधे। पर
पर साईं अॼु मूं सम्झो त साईं काफ़ी लॻे थो GDA GDA जा, खां yes. हामी आहिनि Yes. हर कंहिंजो ज़ाती मूं सम्झो साईं चवंदा त मोहम्मद ख़ान जोड़े जा सांगड़ मां फॉर्म बहाल थी विया आहिनि उहो बि ताहयात नाहिली जे करे रद्द हुआ हाणे सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ त काफ़ी GDA जे सपोर्टर्स खे सांगड़ में ख़ुशी थी हूंदी ज़ाहिर आहे कुझु आथत मिली हूंदी कान का। अच्छा परवेज़ मुशर्रफ साहब जो अॼु केस जेको उन्हनि जो ट्रायल कोर्ट मां ट्रीज़न जो जेको फ़ैसिलो आयो हुनखे लाहौर हाई कोर्ट उॾारे छॾियो हुयो पोइ उहो अॼु सुप्रीम कोर्ट में अपील में हुयो पर अॼु केस हलाइण लाइ कोई मौजूदु न हो त फ़ैसिलो अहिड़े हिसाब सां ई अची वियो त भई जेका ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो हुयो उहो सही आहे ऐं लाहौर हाई कोर्ट जेको उॾायो हो हुनखे उहो ग़लति हो। ॾिसो हाणे हिन जा कानूनी सबब छा बि आहिनि त हीउ हिकु तरफ़ो फ़ैसिलो हो मुशर्रफ साहब जी तरफ़ां को वकालत करणु न आयो छा बि थियो लेकिन वरी रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे हाणे मुशर्रफ साहब नाहे दुनिया में जीअं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे केस में चऊं था त हाणे अगरि हीउ केस हलंदो बि त सिर्फ़ु रिकॉर्ड जी दुरुस्तगी थींदो एग्ज़ैक्टली छाकाणि त असांजे रिकॉर्ड ते मौजूदु हो त हिकिड़े इलेक्टेड प्राइम मिनिस्टर खे हिकिड़े 2 नंबरी क़िस्म जे केस में फाई ॾिनी वई ऐं हू क़ातिल करार ॾिनल लाइ अॼु ताईं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुजरिम आहे मुलज़िम नाहे त ईअं ई हाणे हीउ पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में थियो त कंहिं डिक्टेटर खे जे आइन तोड़ियो हुजे उनखे मौत जी सज़ा जेका आहे यस उहो हाणे जनरल रिटायर्ड मुशर्रफ जेको आहे हू पाकिस्तान जी तारीख़ में हिकिड़ो कन्विक्टेड माण्हू आहे ऑल्दो हू आहे कोन दुनिया में यानी कि पहिरीं असांजी इस्टाब्लिशमेंट जेको आहे इहो कंहिंसां बि न थियणु ॾिनो इवन यहिया ख़ान जेको जंहिंजे दौर में मुल्क टुटी वियो जंहिं ते हमूद रहमान कमीशन आई चाहे अयूब ख़ान हुजे यहिया ख़ान हुजे ज़ियाउल हक़ हुजे को बि हुजे असां वटि कॾहिं थियणु न ॾिनो वियो आहे पर हीउ हाणे सिर्फ़ु हिन में एतिरो फ़र्क़ु आहे त पाकिस्तान जी तारीख़ में रिकॉर्ड लाइ सिर्फ़ु हिकिड़े जनरल खे रिटायर्ड जनरल खे सज़ा मौत ट्रीज़न गद्दारी जो छाकाणि हिन ॻाल्हि ते तव्हांखे यादि आहे जॾहिं मुशर्रफ खे इहा सज़ा आई हुई पेशावर हाई कोर्ट पारां उते तमामु सख़्तु सज़ा हुई त गद्दारी ऐं पोइ चौक ते टंगे छॾियो इहो ई सज़ा आहे न यस त ISPR जेको आहे बाक़ाइदा प्रेस जनरल आसिफ़ गफ़ूर साहब हुआ DG ISPR उन्हनि शदीद हिन ते ग़म ऐं गुस्से जो इज़हार कयो त यार तव्हां हिकिड़े फ़ौजी खे गद्दार कीअं करार था ॾियो यस मतिलबु उन ॻाल्हि ते ॾाढो हुननि खे बुरो महसूसु थियो ऐं ऑन द रिकॉर्ड अची चयो हो DG ISPR अॼु बहरहाल रिकॉर्ड ते वरी सुप्रीम कोर्ट इहो ई ठपो हणी छॾियो आहे त उहो हुकुम लॻाया आहे सादर थी वियो आहे त जनरल रिटायर्ड मुशर्रफ साहब जेको आहे उहो ट्रीज़न हुननि खे सज़ाए मौत बरक़रार थी आहे वॾी ॻाल्हि आहे मतिलबु रिकॉर्ड जे हद ताईं वॾी ॻाल्हि आहे यस कॉलर नज़ागर अख्तर मैसर पीरकोट मां जी मैसर साहब छा चवणु चाहींदा साईं काई साहब खां सवाल हुयो त मुस्तक़बिल में जहिड़े नमूने पाकिस्तान हले थो पियो स्टेट जहिड़े नमूने हले थी मुस्तक़बिल में जेकॾहिं गवर्नमेंट नवाज़ शरीफ़ जी ठहे बि थी त इकोनॉमिकल क्राइसिस जेको पाकिस्तान में आहिनि त उनखे नवाज़ लीग कहिड़े हिसाब सां मुंहुं ॾींदी ऐं उन इकोनॉमिकल क्राइसिस सां सियासत जो बि महवर सियासत बि बचाइणी आहे सियासत खे दावत रखिणो आहे यानी इहो बि ॾिसूं था हर को पंहिंजो वारो वॼाए ऐं हलियो थो वञे एस्टेब्लिशमेंट हुजे या सियासतदान हुजनि असांखे पंहिंजो वारो त इन अहिड़ियुनि हालतुनि में जेका स्टेट आहे उनजी सर्वाइव केतिरनि सालनि में थी रहंदी ठीकु आहे मैसर साहब ॾिसो नवाज़ शरीफ़ जी हुकूमत अचे थी या नवाज़ लीग जी हुकूमत अचे थी उहो त ख़ैर ॾिसबो लेकिन जेका तव्हां इकॉनमी जी ॻाल्हि कयो पिया उनजो दारोमदार ॿिनि शयुनि ते आहे 2-4 शयुनि ते आहे पर बेसिकली 2 शयुनि ते आहे हिकिड़ी आहे त पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे मुल्क में इलेक्शन सां असांखे हिन महिल घुर्जाऊ आहे हीउ मुल्क शदीद डायर नीड में आहे रिक्वायरमेंट आहे उहा आहे त असां वटि हिकिड़ी सियासी इस्तेहकाम पैदा थिए सियासी इस्तेहकाम खां पोइ असां वटि जेको ॿी रिक्वायरमेंट आहे इकॉनमी खे ठीकु करण लाइ
पॉलिटिकल स्टेबिलिटी खां पोइ उहो आहे त असां वटि हिकिड़ी गुड गवर्नेंस ऐं हिकिड़ी देर पा इकॉनमी जे हवाले सां पॉलिसीज़ हुजनि जेके हवाई ॻाल्हियूं न हुजनि, जेके ग्राउंड रियालिटी सां ॿधल हुजनि। ऐं इन जा पोइ तफ़सीलात आहिनि, इन ते कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघिजे थो, पाण को माहिर मईशत न आहियूं, लेकिन हिते कॉमन सेंस ते ॻाल्हाए सघूं था। हाणे तव्हां ऐं असांखे महस सां पहिरीं त इहो ॾिसणु तजियो इहो करणु खपे त छा हिन इलेक्शन खां पोइ जेको बुनियादी जुज़ आहे, बुनियादी रिक्वायरमेंट जेका आहे उहा आहे सियासी इस्तेकाम। छा इलेक्शन खां पोइ सियासी इस्तेकाम असांखे हासिलु थी वेंदो या न थींदो? पोइ नवाज़ लीग जी सूरत में हुजे, नवाज़ शरीफ़ जी सूरत में हुजे, अलिफ हुजे, बे हुजे, पॉलिटिकल सियासी इस्तेकाम खां सवाइ असीं माशी इस्तेकाम जी ख़्वाहिश रखी सघूं था, भई थियणु तमामु ॾुखियो आहे। ऐं हिन जहिड़े क़िस्म जा इलेक्शन थियण वञनि था पिया, एक्सपेक्टेशन आहे त पॉलिटिकल स्टेबिलिटी ईंदी। बसि ख्वाहिश त इहा ई रखणु खपे त को आख़िरी मिनट ते को रियलाइज़ेशन अचे, को किथे को हिकिड़ी थिए त भई हाणे हिन मां हासिलु छा थींदो। सवाल हिकिड़ी या ॿिनि ॻाल्हि इहा आहे तव्हां सभिनी खे कराए छॾियो, सवाल इहो आहे त तव्हां फेयर कराए छॾियो, जेको बि मुनासिबु सम्झो, लेकिन हीअ मुनासिबु न आहे त मतिलबु माण्हू ऐं हिकिड़ी माण्हुनि में बेचैनी हुजे ऐं आऊं ऐं तव्हां पंहिंजा फ़ैसिला कंदा हलूं, इहो ॻाल्हि ठहंदी कोन। अच्छा, ॿियो हिकिड़ो सुवाल बि नज़र में अचे, अगरि PTI खे रोके करे बि रखियो वियो आहे ऐं कुझु बि करे मतिलबु हिकिड़ो स्पेस हल्को बि ॾिनो वियो त जेका कमिंग गवर्नमेंट ईंदी ईज़ी त न हूंदो न पोइ वरी हुनजे लाइ? कीअं मतिलबु अगरि इमरान ख़ान साहिब जी पार्टी खे अगरि 4 MP MNAs अची था वञनि असेंबली में मौजूदु आहे, हिकिड़ो स्पेस त मौजूदु हूंदो। स्पेस जॾहिं हुननि खे कुझु बि मिली वियो त आउं सम्झां थो इहो बहितरु हूंदो। तव्हां उनखे ॿिए रुख़ सां ॾिसो था, आउं ॿिए रुख़ सां ॾिसां थो। आउं सम्झां थो त जॾहिं पार्लियामेंट में अपोज़िशन हूंदी, भले सघारी न हुजे, पर अगरि इहो जेको फॉर्मूलो आहे 20-25 MNAs वारो, इहो छा कंदो गवर्नमेंट खे? PTI इमरान ख़ान जी सोच काॾे वेंदी? सोच पई हले ऐं पोइ ॾिसी इट विल डिपेंड ऑन द कमिंग गवर्नमेंट। इहो तय आहे यास त ही जेसि ताईं गवर्नेंस न सुधरंदी हिन मुल्क, एग्ज़ैक्टली जी हा, जेसि ताईं करप्शन न सुधरंदी हिन मुल्क जी, जेसि ताईं हिकिड़ी रूल ऑफ लॉ न ईंदो, ही को इमरान ख़ान जी ईजाद कयल का सोच न आहे। मूंखे यादि आहे त IK सां मुंहिंजी मुलाक़ात थी त पहिरीं ॻाल्हि मूं इहा चईमांसि, मूं चयो हीअ जेका तब्दीली जी ॻाल्हि तव्हां कयो था, इहो तव्हां खां पहिरीं पोइ तारीख़ूं ॿुधायूंमांसि, मुंहिंजो किताब बि छपियल आहे हिन ते, त इहो को ख़ान जो को बट ज़ाहिर ख़ान वॾो माण्हू जी ॻाल्हि में वधीक उन क्रेडिट हुनखे, ऐं ज़ाहिर क्रेडिट खणा बि कोन पियो, ज़ाहिर उहो त ख़ान जो पंहिंजो आहे, लेकिन बेसिकली पाकिस्तान जे माण्हुनि में हिकिड़ो वॾो हल्को हो, उनमें त ॾहाकनि खां इहा सोच हुई न त यार ही इवन फैज़ अहमद फैज़ जे ज़माने, हू त ख़ैर चलो इनकलाब पंहिंजी जाइ ते, हर वक़्तु इहा ख़्वाहिश हुई ऐं आहे त मुल्क में तब्दीली अचे, बहितरी लाइ तब्दीली अचे, सिर्फ़ु इहो न आहे त उनखे कॉपीराइट को ख़ान जो त न आहे। ज़ाहिर आहे। सो हीअ जेका ॻाल्हि पाण कयूं पिया त अगरि शयुनि खे बहितरु थियणु ॾिजे, अगरि बहितरु थी वञनि, को बि अची करे वठे, पोइ IK वटि जी प्रोडक्ट में दम ई न रहंदो। जॾहिं भई आऊं तव्हांखे चवां साईं आऊं तव्हांखे पीअण जो साफ़ पाणी आणे ॾींदुसि, हाणे तव्हांजी मिसाल डिमांड हुजे, उहो को ॿी पूरी करे छॾे, त मुंहिंजी त ॻाल्हि में पोइ वज़न ई न बचंदो न। तव्हांजो त यार पाणी त मूं वटि साफ़ आहे न, हाणे कहिड़ो अली साहिबु कहिड़े तूं साफ़ पाणी जी ॻाल्हि थो करे। कॉलर साहिब अब्दुल गफूर काके पुटो आप चवां जी, काके पुट साहब चाट में चाहींदा। साईं काज़ी साहब यासिर साहब सलाम अर्ज़। साईं काज़ी साहब खां ईअं तजुर्बो वठंदासीं त चीफ जस्टिस साहब काज़ी फ़ाइज़ इसा साहिब हिकिड़ी तारीख़ी रवायत विधी आहे, हिकिड़ी जेको कार्रवाई आम माण्हूअ जी पहुच ताईं जेको आहे सो सुप्रीम कोर्ट जी जेको आहे सो, त इन में हिकिड़ो तमामु माण्हुनि जी अवेयरनेस थिए थी, ऐं जेको आहे सो पहिरियों दफ़ो जेको अंदरूनी मामलात उहे खुली आवाम ताईं सिधो समुझ था अचनि, त छा मुस्तक़बिल में बि इहा रवायत क़ाइमु रहे त तमामु बहितरु थींदो। ऐं इन ई सिलसिले में जीअं पार्लियामेंट या सेनेट जी कार्रवाई जेको आहे सो ऑनलाइन थींदी आहे, त अहिड़ी काबीना में जेके हिकिड़ा फ़ैसिला थींदा आहिनि टकनि जा, करोड़नि जा, अरबनि त सो, ऐं पूरी टास्क थींदा आहिनि जेको आहे सो। ठीकु साईं, साईं चवंदा कैबिनेट जा फ़ैसिला बि
हा थियण त सभु कुझु ओपन थियणु खपे पर हाणे काबीना में त खोड़ साईं ज़ाती मामलात बि यस घणियूं डिस्कशन्स थींदियूं आहिनि जेके बहितर आहे लेकिन ॾिसो हिन सां सुप्रीम कोर्ट जी जेका हियरिंग आहे इहो ईअं घटि मुल्कनि में मूं त ॾिठो आहे जेको इवन तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि ईअं ओपन लाइव शायदि ई हलंदी हुजे इंडिया में सभई हलंदा आहिनि तक़रीबन इंडिया अच्छा। इंडिया जी सुप्रीम कोर्ट लाइव कंदी। अच्छा त हिन सां काफ़ी शयूं एक्सपोज थियनि थियूं वकील साहिबान जा बि थियनि था ख़ुदि जज साहिबान जा रिमार्क्स बि काफ़ी सम्झण में मदद ॾियनि था त जज साहिब जो मूड छा आहे अंदाज़ो थी थो वञे हुन मां ऐसा वक़्तु हलो अॼु मिसिंग पर्सन वारो हिकिड़ो केस सुप्रीम कोर्ट में जेको महीने ताईं एक्सटेंड थियो मिसिंग ॿियो जेको सुप्रीम इस्लामाबाद हाई कोर्ट में हले थो पियो अॼु इंट्रस्टिंग रिमार्क्स ॾिना आहिनि इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज हिकिड़े जज साहिबु चयो आहे त वक़्तु ईंदो त जेके इंटेलिजेंस एजेंसी जा अमलदार आहिनि जेके माण्हू खे गुम कनि था पिया उहे प्रोसिक्यूट थींदा वक़्तु ईंदो त जीअं थी सघे थो त जेके हायर अफ़सर वेठा आहिनि उन्हनि जो बि प्रोसिक्यूशन थिए सही आहे वक़्तु ईंदो त ॾिसंदासीं फ़िलहाल त अहिड़ो वक़्तु मूंखे किथे ईंदे नज़र ई नथो अचे छाकाणि त प्रोसिक्यूशन लाइ अगेन फाइज़ ईसा साहिबु चए थो त PTI खे लेवल प्लेइंग ग्राउंड न पियो मिले इनखे साबित कयो सबूत खणी अचो ठीकु आहे अदालत सबूत घुरे थी बिल्कुलु ठीकु आहे नज़र सभिनी खे अचे पियो पर सबूत कोई कोन्हे त ईअं केरु एजेंसी जो केरु खंभे वियो ऐं हू माण्हू कॾहिं वापसि ई न आयो या वापसि आयो बि त हुन चयो त मां त ईअं ई घुमणु वियो हुउसि त सबूत खां सवाइ कंहिंजो ट्रायल कीअं थी सघंदो ऐं आईंदा हिन हीउ जेको एक्टिव थी आहे थोरो घणी पुछा काछा थियणु शुरू थी आहे मिसिंग पर्सन जे बारे में त आईंदा वधीक एहतियात कबो कॉलर सां गॾु आरिफ जान मीरबर मटियारी मां जी मीरबर साहिबु छा चईंदा अदा असांजो इहो भाउ सुवाल आहे त हीअ इलेक्शन जे हवाले सां टिकेटुनि जी ॻाल्हि हले पई PTI जी त कैंडिडेट खे ॾियण जा 4 करोड़ पिया वठनि त छा हीअ पूरे पाकिस्तान में ईअं ई माहौल हूंदो आहे टिकेट लीडरनि खे पैसनि जे वध मिलंदी आहे छा PTI वारा पैसा था वठनि जी जी अकल हिन जो PTI जो लास्ट जंहिंमें माना इहो हिसाब कयो त हिकिड़े ॿ माना सम्झो त कैंडिडेट खे टिकेट मिलिया जंहिंजो माना 4 करोड़ में ॿोली थिए तॾहिं हुनखे मिली आहे मीरपुर साहिबु हीअं त PTI वारनि खे उम्मीदवार ई घटि पिया मिलनि ऐं जेके उम्मीदवार थियनि पिया हू छोकिरी जेका मरियम नवाज़ जे साम्हूं ख़ातून सनम जावेद साहिबा जेका आहे उनखे त फॉर्म ई रद्द पिया थियनि हींअर केरु पैसा ॾींदो हींअर त PTI वारा पैसा ॾियनि त माण्हू बीहनि लेकिन ठीकु आहे पंजाब ऐं हिते वोट बैंक आहे लेकिन हुन सां गॾु जेको पैकेज में सख़्तियूं आहिनि उहो त तमामु सवायूं आहिनि हींअर बि अचणियूं आहिनि ऐं इलेक्शन खां पोइ बि अचणियूं आहिनि मूंखे त नथो लॻे त बहरहाल घुरिया हूंदो इहो उहो असां वटि रिवाजु हूंदो आहे पर उहो चङनि ॾींहंनि में हूंदो आहे त पार्टी जेका आहे उहो पैसा वठंदी आहे पार्टी फंड में त तव्हांखे टिकट ॾिनी आहे हेतिरो फंड पार्टी खे ॾेई छॾियो ऐं पोइ ॿियो वॾी कमाई PTI हिननि जी सियासी पार्टियुनि जी थींदी आहे त जेकी अक़लियती जा रिज़र्व सीट्स हुजनि थियूं त उन में पैसा लॻंदा आहिनि त जेको नंबर 1 ते रखो वधीक पैसा ॾींदो नंबर 2 वारो घटि ॾींदो ईअं उनजा पैसा तमामु घणा कमाई थींदी आहे सियासी पार्टियुनि जी ईअं ई ख़वातीन ऐं हिननि जी रिज़र्व सीट्स ते बि थींदियूं आहिनि त उहे पैसा हूंदा पर हींअर PTI त हिन पोज़ीशन में नज़र नथी अचे पर थी सघे थो जस्टिस मज़ार नक़ी साहिबु इस्तीफ़ो ॾेई विया अॼु चवंदो मां हालांकि सुप्रीम जुडिशियल काउंसिल में हुनजे ख़िलाफ़ु हले थी पई कार्रवाई पर जेको ॻाल्हि सम्झ न आई त मज़ाहिर साहिबु इस्तीफ़ा ॾींदो त छा हीअ जेके हिन जे ख़िलाफ़ु रेफरेंस आहे ख़तमु थी वेंदो छा कंडक्ट जेको एज़ अ जज हुननि खे का मता सज़ा न मिले मता पघार वग़ैरह जेका इहे ख़तमु न थियनि मराहत वग़ैरह इहे शयूं पर जेका क्रिमिनल प्रोसीडिंग्स आहिनि उहे त शायदि हली सघनि थियूं हाणे शायदि जो सुवालु आहे न त पोइ फ़ाइदो छा थियो साईं खे इस्तीफ़ा ॾियण जो वेठो हुजे हा सुप्रीम कोर्ट जज त हो न त बहरहाल इहो थियणो हो ही जुडिशरी जा हिकिड़ा पंहिंजा हाणे पंहिंजा त पर सड़नि था पाण ते कीअं ॻाल्हायूं त ही बंदयाल साहिब जे ज़माने में छा थी रहियो या छा थी रहियो पाण चुप रहूं त बहितर आहे एग्ज़ैक्टली कम अज़ कम ठीकु आहे बहितर आहे छो अॻिते हलो हिन हिकिड़ो सुवालु ज़रूरु अचे थो हिन चकर जुडिशरी जेका आहे उहा इन कंपेरेटिवली 2018 जे वॾो डिफरेंट रिएक्ट कयो आहे टुवर्ड्स समन हू PTI या अहिड़ी पार्टी जंहिंखे इस्टेब्लिशमेंट चाहे थी पोइ हिते रखण लाइ
ॾिसो न हो ईअं 2018 में कंहिं बि पार्टी जे ख़िलाफ़ नवाज़ लीग जे ख़िलाफ़ हो मामिलो सेनेट में उन्हनि जा आज़ाद बीठा हो, लेकिन तव्हां सही था चओ त हिन दफ़े थोरो वधीक रिलीफ मिले पियो, लेकिन पोइ सख़्ती बि ओतिरी वधीक आहे, ॿिए पासे वरी सख़्ती ओतिरी वधीक थियल आहे जेतिरी रिलीफ मिलण जो। लेकिन ओवरऑल आउं वरी उहो गुज़ारिश कंदुसि त इलेक्शन आहे न, इलेक्शन जो मक़सदु हासिल जेको एंड रिज़ल्ट या मक़सदु हासिल करिणो हो त भई मुल्क में हिकिड़ी सियासी ठापुर अचे, सियासी इस्तेकाम अचे। अगरि तव्हां इलेक्शन खे कराए ऐं सियासी इस्तेकाम बदिरां सियासी इंतिशार खे वधायो पिया त पोइ इन इलेक्शन जो फ़ाइदो छा? कुझु बि कंहिं बि शइ जो फ़ाइदो छा? ठीकु आहे, वॾी महिरबानी सां नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, पर ईंदड़ प्रोग्राम में दुआ में